पाकिस्तान पहिरियों सैटेलाइट मिशन ते चंड ते मोकिले नई तारीख़ लिखी छॾी। मिशन 6 महीननि ताईं चंड जे चौधारी चकर काटींदो। पाकिस्तान चंड ते मिशन मोकिलींदड़ छोहों मुल्क बणिजी वियो। डॉक्टर खुर्रम खुर्शीद जो चवणु आहे त सैटेलाइट जी मदद सां चंड जी सतह जूं मुख़्तसिर तस्वीरूं हासिल कई वेंदियूं। सैटेलाइट ज़रिए 8 मई खां तस्वीरूं मिलण जो इम्कान आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां सैटेलाइट ख़ला में मोकिलण ते साइंसदाननि खे वाधायूं। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान खे ख़लाबाज़ीअ जे मैदान में तरक़ी जूं वधीक मंज़िलूं तय करणियूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान जे इंजीनियर्स ऐं सियासतदाननि साइंसदाननि पंहिंजूं सलाहियतूं मञरायूं आहिनि। IQ कमर सैटेलाइट ख़ला में पाकिस्तान जो पहिरियों क़दम आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कणिक घुराइण बाबति जांच कमेटीअ जी शुरूआती रिपोर्ट रद्द करे छॾी। इज़ाफ़ी कणिक घुराइण जी जांच लाइ कमेटीअ जी रिपोर्ट जो जाइज़ो वठण लाइ हिक ॿी कमेटी क़ाइमु। 4 रुकनी कमेटीअ जी सरबराही सेक्रेटरी काबीना डिवीज़न कंदो। रानीपुर जी हवेलीअ में ज़्यादती खां पोइ बेदर्दीअ सां क़त्ल थियल नींगरी फातिमा फरड़ो केस जी ॿुधणी जज जी मोकल सबबि मुल्तवी। जवाबदार असद शाह, फयाज़ शाह, हिना शाह ऐं इम्तियाज़ मीरासी ख़ैरपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। नींगरीअ जे वालिदैन खे हिकु दफ़ो ॿीहर लालच ऐं धमकियूं ॾियण जो इंकिशाफ। संदन चवणु आहे त जवाबदार केस तां हथु खणाइण लाइ पैसनि जी लालच ऐं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। नींगरीअ जे केस तां कंहिं बि सूरत में हथु न खणंदा। जवाबदार धुर सां को बि ठाह न थींदो। JWC तरफ़ां नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ ठरी मीरवाह में एहतजाज जी रैली। अॻवान जो चवणु आहे त प्रिया कुमारी खे आसमान खाई वियो या ज़मीन ॻी वई आहे। पुलिस ऐं इंतिज़ामिया अञा ताईं नींगरीअ जी बाज़ियाबी लाइ के क़दम न खंया आहिनि। झंडो बरी में मासूम नींगर जे क़त्ल केस जी जांच में अॻु भराई ॾियो। कोहली खे चाचनि तरफ़ां इज्तिमाही ज़्यादती खां पोइ क़त्ल करण जो इंकिशाफ। ॾोह जो एतिराफ़। संदन चवणु आहे त भाउ सां तकरार सबबि संदसि भाइटे खे इज्तिमाही ज़्यादती खां पोइ क़त्ल कयो। ऐं पाकिस्तान क्रिकेट टीम जे ॾखण अफ्रीका जे दौरे लाइ शेड्यूल जो ऐलान। क़ौमी क्रिकेट टीम हलंदड़ साल जे आख़िर में ॾखण अफ्रीका जो दौरो कंदे। दौरे दौरान 2 टेस्ट, 3 वनडे ऐं 3 T20 मैचूं खेॾियूं वेंदियूं।